नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट पीपी अॻुवाण खورشيد شاهه ऐं उनजे पुट जी ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते नेब खे नोटिस जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में जस्टिस उमर अता जी सरबराही में 3 रुकनी बेंच पीपी अॻुवाण खورشيد شاهه जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई है, जंहिंमें पीपी अॻुवाण जे तरफ़ां रज़ा रुबानी दलील ॾिननि। रज़ा रुबानी पंहिंजे दलील में चयो त खورشيد شاهه 1 साल खां जेल में खेसि 12 जॻहियुनि ते 3 अकाउंट बाबति ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर चयो त सिंध हाई कोर्ट जे फैसले में 9 जवाबदारनि खे ज़मानत मिलियूं आहिनि। ज़मानत जे ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करे रखियूं आहिनि, इन खे बि ॿुधियो वञे। इन मौक़े ते अदालत 9 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण लाइ दरख़्वास्त कयल नेब जूं अपीलूं बि मुक़ररु करण जी हिदायत करे छॾी आहे, जंहिं खां पोइ अदालत खورشيد شاهه ऐं उनजे पुट फुरुग शाह जी दरख़्वास्तनि ते नेब खे नोटिस जारी करे छॾियो आहे, जॾहिं त ॿुधणी 2 हफ़्तनि जे लाइ मुलतवी करे छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।